रीमा अगवा थी 19 तारीख़ रमज़ान शरीफ़ जी 27 तारीख़ अखियुनि ॾिठे शाहिद आहिनि, गवाह आहिनि। ऐं असां सभु इंसाफ़ को बि न थियो आहे। मारे उनखे साड़े दफ़न करे वरी वाह में लोड़े छॾियूं। असां सां न वॾेरनि इंसाफ़ कयो आहे, न कंहिं चङे कयो आहे, न कंहिं कुर्बान कयो आहे। ऐं कंहिं जे वॾेरे जी न्याणी सां ईअं ज़ुल्म थिए हा त को मट करे न विया। न्याणी जी भेण मुंहिंजी ग़रीब शरीफ़ को असांजे पाउ पलांद उन्हनि जो न आहे। ऐं मारे पूरे साड़े बाह में वरी सदाबाह हवाले करे वञेसीं। पुलिस को हलफ न कयो। असांजा लाचारी आहिनि पंहिंजा, को असांजे साईं का दुश्मनी न आहे सर। असांजी का दुश्मनी न आहे। असांजी मलीर में पनाह वरिती आहे। न्याणी आहे ग़रीब वीचारी। असां आहियूं नवाब शाह दौड़ तालुको, ज़िलो नवाब शाह बेनज़ीर आबाद। बसि साईं पैसो आहे, उहो वॾेरा पैसा ॾियनि था। असां मिसकिन ग़रीब आहियूं। वकीलनि बि असांखां पैसा फुरिया आहिनि, 2.5-3 लख रुपया। वकील सां 2 मटाया आहिनि। वकीलनि बि हुन दौर खां पैसा वठी असांखे मारे छॾिया। असांजो खून बेगुनाह शहीद न्याणी जो खून वञे। असां इंसाफ़ मिले साईं। न्याणी ग़रीब आहे, मिसकिन आहे, छोकिरो पुटु त हिकिड़ो कमाइण वारो। असां घर खां बेघर थी विया आहियूं।